ब्रेकिंग न्यूज़ आहे अवासा ख़बर शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। मुख़्तलिफ़ ज़िलनि में कार्रवायुनि दौरान 56 मंशियात फ़रोश गिरफ़्तार किया विया। 10 किलोग्राम चर्स, हीरोइन ऐं शराब हथ कया विया। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 27 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार कियो वियो, केस दाख़िल कियो वियो आहे। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे दादू में हिकु औरत मंशियात फ़रोश समेत 29 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो वियो। मंशियात फ़रोशनि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो इहो चवणु आहे। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे सिंध हुकूमत सूबे खे मंशियात खां पाक करण जो अज़म कयो आहे। इहो चवणु आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। मुख़्तलिफ़ ज़िलनि में कार्रवायुनि दौरान 56 मंशियात फ़रोश गिरफ़्तार किया विया। 10 किलोग्राम चर्स, हीरोइन ऐं शराब हथ कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक कहिड़ा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जे हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ ज़िलनि में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो आहे। अॼु बि जेको आहे 56 मंशियात फ़रोश, जिन वटां 10 किलो चर्स, 28 ग्राम जेको आहे हीरोइन ऐं 5 ग्राम आइस ऐं 1036 लीटर देसी शराब जेको आहे हथ कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम जे हिदायतुनि ते बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कंदे 27 मंशियात फ़रोश गिरफ़्तार करे खेनि केस दाख़िल कयो वियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदोलां त दादूअ में हिकिड़ी औरत आहे जेकी मंशियात खपाए रही। उन समेत जेको आहे दादूअ मां 29 जेके मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि खे बि हिरासत में वरितो वियो आहे। मुल्ज़िमनि वटां जेको आहे मंशियात सां गॾोगॾु मुअज़र सिहत गुटको ऐं ॿियो जेको आहे शयूं हथ कयूं आहिनि। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको आहे कार्रवायूं तेज़ कयूं वेंदियूं। हिन जो इहो बि चवणु आहे त सिंध हुकूमत सूबे में मंशियात फ़रोशनि खे ख़तमु करे असांजो अज़म आहे त असीं पंहिंजी सिंध खे जेको आहे नशे आवर शयुनि खां पाक कयूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मंशियात ख़िलाफ़ पुलिस ऐं एक्साइज़ एंटी नार्कोटिक्स जा नौजवान जेके कोशिशूं करे रहिया आहिनि उहे क़ाबिले तहसीन आहिनि। सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त मंशियात फ़रोश असांजे नए नस्लनि खे ज़हर ॾेई रहिया आहिनि, जिन जी का बि माफ़ी न हूंदी। इन्हनि ख़िलाफ़ पूरी सिंध में क्रैकडाउन कयो वेंदो। सूबाई वज़ीर सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम जो चवणु आहे त मंशियात खां जेको आहे पाक करे सिंध में जेकी बि मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जेसिताईं हिकिड़ो बि मंशियात फ़रोश सिंध में रहंदो उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं। जी ठीकु आहे आमिर, अव्हां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।